रैली करण जो मक़सद छा मुतालबात नवां जा? मक़सद असांजो इहो आहे त 20-25 ॾींहं अॻ में असांजे शहीद इल्ताफ़ जिस्काणीअ मथां कातिलाणो हमिलो करे उनखे क़तल कयो वियो ऐं उन खां पोइ ही 15 खां 20-25 ॾींहं थी विया आहिनि त हिन महिल ताईं असांजा टारगेट किलर जेके आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं पुलिस उन्हनि खे पनाह पई ॾिए। इन करे असीं सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सॼी सिंध जे अंदरि मरहलेवार तहरीक हले पई। इन जे लाइ असां फौरी तौर ते मुतालबो था कयूं त SSP रुखसार खुआवड़ टंडो अलायर जल्द में जल्द कातिल गिरफ़्तार करें। शहीद इल्ताफ़ जिस्काणी सिर्फ़ SDP न पूरी सिंध जो लीडर हुयो, पूरी सिंध जो जेको आहे त माना असांजो जवान हुयो। इन जो जेको बेरहमती सां क़तल कयो वियो आहे इहो असां सौंस दो MQM ऐं उन जा जेके साथारी जेको उतां जो रिंद आहे उन क़तल कयो आहे। असां इहो मुतालबो कयूं था त उनखे फौरी तौर गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी। SDP पार्टी जो अॻवान वाइस चेयरमैन शहीद इल्ताफ़ हुसैन 22 ॾींहं पहिरें टंडो अलायर में शाम जो दहशतगर्दाना हमले में जेको शहीद कयो वियो, बेरदर्दी सां शहीद कयो वियो। 20 ॾींहं गुज़रण बावजूद कातिल गिरफ़्तार नथा थियनि। छो नथा थियनि त असांजो इहो उन कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ मरहलेवार हिकिड़ी तारीख़ हले पई। एहतजाज हलनि पिया पूरी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में। त असांजो मुतालबो इहो आहे, एहतजाज जो मक़सदु इहो आहे त कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उन्हनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे ऐं शहीद इल्ताफ़ हुसैन जे क़तल जो इंसाफ़ कयो वञे।